ए हनुमान महाराज जी ॾाढी प्यारी घटना ईंदी आहे कि हिकिड़ा महात्मा स्वामी रामदास महाराज, छो जो रामायण 7 कोटीअ पारा, घणनि रामायण लिखी आहे पतो न आहे, 100 करोड़ था चवनि, उन्हनि रामायण लिखी ऐं रामायण जी कथा पंहिंजी संगत खे ॿुधाइनि बि पिया, पंहिंजे शिष्यनि खे ॿुधाइनि पिया लिखी करे रोज़। त हनुमान जी बि चुपके उन संगत में अची वेही रहंदा, कंहिंखे पतो न पवंदो। कथा कंदे कंदे हिते ई पहुता कि हनुमान महाराज सीता माता जी खोज में अशोक वाटिका विया। अशोक वाटिका में हनुमान महाराज के उते सुंदर सुंदर सफेद गुल नजर आया। हनुमान महाराज चयो कि वयो त मां हुम, ऐं संत चवंता स्वामी रामदास कि अच्छा गुल, जबकि उते लाल गुल हुया। हनुमान महाराज रही न सघिया कि भाई सत्संग में सही सूचना मिलण खपे। हनुमान महाराज चयो, प्रकट थिया, ओ बाबा जी उते सफेद गुल न हुया, लाल गुल हुया। चओ हरे राम, गाढ़े रंग जा गुल हुया, तव्हां अच्छा कीअं था चओ? लेकिन कमाल आहे, महात्मा स्वामी रामदास चवनि था, हनुमान जी तव्हांखे प्रणाम, अनंत प्रणाम, लेकिन इहा ॻाल्हि सही आहे कि गुल उते लाल न हुया, अच्छा ई हुया। चई अरे जॾहिं वयो मां हूं त तव्हां कीअं था चओ? भाई मूंखे ज्यादा जानकारी हूंदी न। चई न महाराज, असां कथा में ईअं सम्झो आहे, जहिड़ी भगवान असांखे प्रेरणा ॾिनी आहे उन जे अनुसार असांखे अच्छा गुल था सम्झ में अचनि। महाराज मां वियो आहियां, मां चवां थो ॻाढ़ा, तव्हां था चओ अच्छा, हाणे फ़ैसिलो कीअं थींदो? त महात्मा स्वामी रामदास चयो, हिकु ई तरीक़ो आहे फ़ैसिले जो। कहिड़ो? मूंखे राम जी वटि वठी हलो। हाँ, तव्हां बि हलो, मूंखे बि वठी हलो। पोइ जीअं राम जी चवनि, फाइनल जस्टिस उन्हनि जो ई आहे। आख़िरी जीअं उहे फतवा ॾियनि, हनुमान जी चयो ठीकु आहे। हनुमान महाराज उन्हनि खे दिव्य बल सां उते वठी हलिया, भक्तीअ सां, ऐं रघुनाथ भगवान जा दर्शन थिया। बोलो सियावर रामचंद्र की। हाणे उते प्रश्न कयो वियो। हनुमान जी चवनि था, ॾिसो न प्रभु, गुल खणण वियुमि मां, हिकु कथा था लिखनि, ॿुधाइनि था, ऐं हे था चवनि पिया अच्छा गुल, जबकि मां वियुमि प्रभु, मां वियुमि उते, मां ॾिठा लाल गुल हुया। हाणे ॿुधायो केरु सही आहे? भगवान मंद मंद मुस्कुराए करे राजीव लोचन चवनि था, बाबा जी सही। अरे तव्हां बि हिननि जे पक्ष में था ॻाल्हायो, ही सच्चाई आहे भाई। त प्रभु मूंखे यादि आहे कि मां उते जेके गुल ॾिठा उहे ॻाढ़ा हुया। तॾहिं राम जी ॿुधायो, हनुमान जी गुल ॻाढ़ा न हुया, तव्हांजे अंदरि क्रोध हुयो, क्रोध करे तव्हांजी अखियूं ॻाढ़ियूं थी वियूं, रावण जे मथां एॾो गुस्सो आयो तव्हांखे, इन करे गुल बि तव्हांखे अच्छा ॻाढ़ा नज़र अचणा, अच्छा गुल तव्हांखे ॻाढ़ा ॻाढ़ा पिया नज़र अचनि। तव्हांजो एॾो प्रेम आहे असां सां, ऐं इन जे करे तव्हांखे रावण जे मथां क्रोध अची वियो, उन क्रोध जे करे अच्छा गुल तव्हांखे हिनमहिल ताईं उहे ॻाढ़ा था लॻनि, पर हक़ीक़त में उहे अच्छा ई हुया। बोलो सियावर रामचंद्र की। तॾहिं चवंदा आहिनि भाई, हरि अनंत हरि कथा अनंता। ॾिसो अखियूं बि धोखो ॾेई छॾींदियूं। और कंहिंजी? हनुमान महाराज जी। हा, असांजी तव्हांजी न। हनुमान महाराज चवनि था त भाई लाल, लेकिन निकिती सफ़ेद।